नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे में खबर ॾींदा हलूं त लाड़काणे जे रवासी ख़ुदाबख्श जो घरवारी समीना सां गॾु पंहिंजे भाउ खिलाफ़ एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो भाउ 3000 फुट प्लाट ते कब्ज़ो करे वेठो। जॾहिं मां प्लाट घुरां थो त तशद्दुद करे हुनजे साथारी सईद चांडियो निसार चांडियो मूंखां 5 लख रुपया वरिता ऐं तोखे प्लाट गुलाम नबी खां वापसी वठराए थो ॾियां। हाणे प्लाट घुरण ते मुंहिंजे भाउ ऐं हुनजे साथारनि मुंहिंजी घरवारी ते कारण जो इल्ज़ाम हयो आहे त तुंहिंजी घरवारी कारी आहे। वसवारनि खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। पैसा वापारी पैसा भरण जे हूंदे मुंहिंजी घरवारी जे मथां बेगुनाह इल्ज़ाम था लॻाइनि। मूंखे चयूं कॾहिं बि असां मारींदासीं। मां रातो वाह भॼी मटाए मूंसां ज़ुल्म आहे, मूंसां नाक आहे, तव्हां हक़ कयो मूंसां ज़ुल्म आहे। राति मां ख़ुदकशी करे पाण खे मुंहिंजो भाउ गुलाम शरा निसार चांडियो आहे, सईद चांडियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।